जूडो लग तालके टने बागे जी देह सांगी जे जमाली ऐं उनड़न जे ॻोठनि ते बासरन पारां सिंध लैंड कमीशन जे 829 एकड़ ज़रे ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश ऐं ॾही शहर जे थाणे ते कूड़ी एफआईआर दाख़िल कराई, जंहिंजे नतीजे में रसूल बख्श रायमू, अली नवाज़ पठाण, रशीद गडगोर, मुर्तज़ा जट ऐं ॿियनि हथियारबंदनि सरकारी ऐं वॾनि गाॾियुनि में अची पूरे हारियुनि जे घरनि जे मथां फायरिंग शुरू करे ॾिनी। ग़रीबनि जॾहिं फायरिंग जो सबबु पुछियो त हिननि चयो, असां SSP बदीन ऐं आर्मी ऐं रेंजर्स आहियूं, सुठो अथव हितां अॼु ई लॾे हलिया वञो न त मारिया वेंदो। पुलिस असां सां गॾु आहे, असां वटि पैसो आहे, कानून आहे, ऐं ग़रीब पोरे त आहियो, ज़मीन मां लॾे वञो न त ॿी सूरत में कूड़ियूं एफआईआर कटराए ऐं सभिनि खे जेलनि में विझाए छॾींदासीं। सॼी ज़िंदगी पिया सड़ंदा रहंदो। ॻोठनि जे पोरे त हारियुनि इतिजाज कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे इंसाफ़ जी घुर कई। हिननि चयो त हर क़ौम जा सरदार अहिड़ी मुसीबत में गॾु हूंदा आहिनि, पर असां जमाली उनड़ बिरादरी जा सरदार बि अलाए छो ख़ामोश आहिनि। हिननि मुतालबो कयो ऐं हथ ॿधी पंहिंजे सरदारनि खां मदद जी अपील घुरी ऐं हिननि चयो, हिन जंग में जे असां मारिया वञूं त असांजे खून जो सबबु रसूल बख्श रायमू, अली नवाज़ पठाण, आदिल गडगोर ऐं उनजो पुटु रशीद गडगोर ऐं मुर्तज़ा जट हूंदा। ॾही शहर जो SHO बशीर चांडियो बि बासरनि खां पैसा वठी असां ते बार बार ज़ुल्म कंदो रहे थो। असां जॾहिं थाणे ते वञूं था त असांखे गिरफ़्तार करण जूं धमकियूं ॾेई थाणे मां ॿाहिरि कढियो छॾे। हिननि चयो जॾहिं धक बि असांजे माण्हुनि खे लॻा ऐं फायरिंग बि असांजे घरनि जे का कई अथनि हींअर पाया आहिनि ऐं बिल्कुलु हिते फायरिंग कई अथनि। हाणे कहिड़ियुनि गाॾियुनि में अची असां हिते फायरिंग कई आहिनि, असांखे हरासा कयो। कोई बि असांजे मथां एफआईआर छो? हिननि SSP बदीन खां सिर्फ़ु एतिरो पुछियो आहे, छा इहो कहिड़े कानून में आहे वरादत वारी जाइ ॾिसण बिना बि एफआईआर कटिजी सघे थी? हिननि हथ ॿधी मुतालबो कयो आहे त असां SSP बदीन ऐं साईं मुराद अली शाह ऐं जमाली उनड़ बिरादरी जे सरदारनि ऐं आला अमलदारनि खे अपील करियूं था, जॾहिं हिन मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में असां रोडनि ते निकिरी पंहिंजो पाण खे बाहियूं ॾींदासीं।